नाज़रीन, सॼी सिंध जियां रहड़ी में भी सिंध एम्प्लॉइज़ अलायंस के सॾ ते मुलाज़िमनि पारां अॼु 3 ॾींहं भी कलम छॾ हड़ताल कई वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे सैफुल्ला बलोच। जी सैफुल्ला। जी मां तव्हांखे ॿुधाए थो वञां, सिंध अलायंस ऑफिस जे सॾ ते रोड़ी में भी 3 ॾींहं कलम छॾ हड़ताल जारी रखी वई आहे। ऑफिसनि खे ताला, अॻवाड़नि जो वॾो ऐलान। रोड़ी में भी सॼे सिंध जियां सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते 3 ॾींहं ताईं कलम छॾ हड़ताल जारी रखी वई, जंहिं सबबि रेवेन्यू, सिहत खातो, एग्रीकल्चर, एजुकेशन समेत ॿियनि सभिनी सरकारी खातनि जे ऑफिसनि खे मुकमल तौर ताला हया विया। सरकारी कमकार मुकमल तौर मुअतल कयो वियो। इन मौक़े ते अलायंस जे अॻवाननि इमरान जुमानी, शाहिद मीरानी, ज़ाहिद भट्टी, करमुल्ला भुट्टो ऐं इरफान बुर्दी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿियनि सूबनि जियां सिंध में मुलाज़िमनि खे DRA डिस्पेरिटी रिड्यूसेशन अलाउंस ॾियण सां गॾु पघार में घटि 50 खां 70% वाध कई वञे, जीअं महांगाई जे हिन दौर मुलाज़िमनि खे सुख जो साह अची सघे। अॻवाननि वधीक मुतालबो रखंदे चयो त रिटायर्ड मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस, एनुअल फंड जा वाजिब अदा कया वञनि और जॾहिं त पेंशन सां थींदड़ नाइंसाफ़ी ख़तमु कई वञनि, छो त हज़ारे पेंशन अॼु भी पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ दरबदर रुली रहिया आहिनि। हुन ख़बरदार कंदे चयो त जेकॾहिं 5 ॾींहं जी हड़ताल खां पोइ बि असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त बिलावल हाउस अॻियां एहतिजाजी धरणो एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। शहर के मुख़्तलिफ़ हदनि जे मुलाज़िमनि जो चवणु हो त संदनि जाइज़ हक़नि खां कंहिं महरूम रखणु वॾी नाइंसाफ़ी आहे। जेकॾहिं संदनि मुतालबा तस्लीम न कया विया त ॿीहर पंहिंजे ऑफिसनि में वापसि अची अवामी ख़िदमतनि खे सरअंजाम ॾिना वेंदा। जी सैफुल्ला मां जी महिरबानी।